अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु असांजो टॉपिक आहे लॉकडाउन जे हवाले सां। त लॉकडाउन जे हवाले सां ॻाल्हाईंदासीं। असां सां हिकु ड्राइवर मौजूदु आहे जंहिंजो नालो आहे रब रखियो। अचो त साईं सां गुफ़्तगू जो बाक़ाइदा आगाज़ कयूं था। जी रब रखिया साईं, तव्हां छा हाल वाला बाबा? ॾिसे तो लॉकडाउन लॻो पियो, अञा हाल अहवाल पुछा कर तो। सॼो मुल्क बंदि लॻो पियो, दुनिया बंदि लॻी पई आहे। न हाणे ट्रकनि जो सिलसिलो त आमदोरफ़्त शुरू थी वई आहे, त तव्हां उनजे बारे में छा चवणु चाहींदो? हिकिड़ो मिंट मां टिल्लू सां ॻाल्हायां। 0-342 हिकु ते लुंड जो कोट पाइण वारे जो नंबर ई अजीब आहे। 370-300 इहो थी। हा टिल्लू, अरे क़ुरान जो मार पई, किथे आहे तूं? अरे तोखे चम माल लोड न कर चंडरा, तू छो माल लोड कयो थी? लाश गुम करस माल। हाँ बस न कंदासीं माल लोड। क़ुरान तो जो पढ़ा फटे क़ुरानी वरी माल लोड कयो अथई वरी। ॾिसो साईं, हाणे ॻाल्हि ॿुधो, तव्हां घणा ॾींहं बेरोज़गार वेठा आहियो। जेकॾहिं ट्रकनि जी आमदोरफ़्त शुरू थी वई आहे त तव्हां बि माल हितां खां हुते पुॼाए सघो था न। तव्हांजा त भलो आहे इहो हिकु शइ। न तूं जो मुंहिंजो इंटरव्यू वठे थो, तोखे मां छा लॻा थो? उहे मां सम्झां थो तव्हांखे अलाह जो महिरबानी हर गंज आहे, पर हे बि त बाबा कारोबार आहे, ज़रूरु आख़िर वधायो न इन खे। कारोबार तोखे मां माण्हू लॻा थो या तोखे ॿियो को शइ लॻा थो? न लॻो त इंसान था। मां मानी खाईंदो आहे न या गाह खाईंदो आहे? न मानी खाईंदो बिल्कुलु। पोइ तव्हांजो ट्रांसपोर्ट खोलियो चंडरा, त पोइ होटल बि खोलियो न। मानी किथे खाईंदासीं? सॼो ट्रांसपोर्ट में सवारी करूं था, असां लोड कयूं था, रस्ते ते होटल खुलियल न आहे। पोइ आख़िर कुझु त ज़रूरु कंदो न, पंहिंजो बंदोबस्तु ज़रूरु करिणो। बंदोबस्तु छा? तूं ॾिसे तो होटल जॾहिं खुलियल न आहे, तूं ट्रांसपोर्ट खोलो था, तव्हां होटल बि किथे किथे खोलो न। पोइ छा तव्हां ड्राइवर कलिंडर छा खाईंदो ॿुधा? पोइ तव्हां कुझु हुकूमत खे कुझु अपील करणु चाहींदव? कुझु छा हुकूमत खे अपील आहे? बिस्कुट खाई खाई असांजो ॾिसो हड़बा निकिरी वियो आहे। खोलो था तव्हां रोडा, खोलो था ट्रांसपोर्ट, खोलो था ट्रका, खोलो था, त ड्राइवर कलिंडर बि माण्हू आहे न। मानी खाईंदो न या गाह खाईंदो किथे? होटल सॼो बंदि आहे। कहिड़ो छा थियो तुंहिंजे हुकूमत खे? हा सोचींदो आहे न माण्हू। चलो ठीकु आहे, अॼोको ॾींहुं तव्हांखे हलो, मां तव्हांखे नगर करायां थो। तूं अॼोको ॾींहुं नगर कराई त पोइ काॾे ईंदासीं असां? हे टिल्लू खे मां चयो आहे बाबा माल ला, अकेलो आहे टिल्लू, मां वञासि तो माल थो लारायां। इहो थींदो आहे यार। ट्रांसपोर्ट खोलो था, तव्हां होटल बि खोलो न। बुक था मारो ड्राइवर कलिंडर खे, अञा इंटरव्यू वठे थो। अहिड़ा तोखे चंबा ठोकिया क़ुरान तुंहिंजो पाड़ा पटे। जीत नाज़रीन, तव्हां ॾिठो अॼु असांजो महिमान हुयो रब रखियो ऐं नाराज़ थी वियो। असांजी चैनल खे ॾिसंदा रहो ऐं सब्सक्राइब बि कंदा रहो ऐं असांखे कमेंट में ॿुधायो त छा रब रखे ही सही कयो आहे जो पंहिंजी आयल रोज़ी खे नी विञायो आहे।